Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. बस इलेक्टर्स हुकूमत जी नाकारा बणियल बस के धिक्को ॾेई रहिया आहिनि। मुल्क में इमरान ख़ान खां वॾो को वायरस नाहे। कोविड-19 खां अॻु कोविड-18 खे घर भेड़ो करणो पवंदो। अवाम इमरान ख़ान जो लॉकडाउन करण वारो आहे। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ मुल्तान जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त असांजो अलमियो आहे जो असांखे दुश्मन बि कम ज़र्फ़ मिलियो आहे। नवाज़ शरीफ़ लंडन में काउंटी न खेॾी रहियो हो जो पंहिंजी मरंदड़ माउ ॾांहुं न वञे हा। मरियम नवाज़ चयो त PDM फ़ैसिलो करण वारी आहे। अवाम सां वाइदो आहे त मसइलनि ऐं ॾुखियाईनि मां निकिरण लाइ जेल बि वञिणो पियो त हलिया वेंदासीं। छा केरु परवेज़ मुशर्रफ खे हिकु ॾींहुं बि जेल में क़ैद रखी सघियो? छा कंहिं में हिमत आहे जो मुशर्रफ खे ॾेह वापसि आणे सघे? मरियम नवाज़ चयो त वालरल कश्मीर खे नरेंद्र मोदी जी झोली में विझंदड़ हाणे इसराइल जी मुहिम हलाए रहिया आहिनि। अवाम पुछी रहियो आहे त इसराइल जी हिमायत में मुहिम केरु हलाए रहियो आहे ऐं छा सिलेक्टर्स इन मुहिम जे हवाले सां बि हिकु पेश थिया आहिनि। हुकूमत खे लॻे थो त धमकियुनि खां डिॼी वेंदासीं। जंग जारी आहे ऐं लाहौर में 13 डिसंबर ते दंगल थींदो जेसिताईं इमरान ख़ान मुल्क छॾे भॼी न वञे संदसि पीछो करणो आहे। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त सॼो अवाम लाहौर रवानो थींदो। हुकूमत रस्तो रोके ॾेखारे अवाम खे बोड़े छॾींदो। मुल्तान में जलसे खे ख़िताब कंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त मुल्तान में कारकुननि ते तशद्दुद ख़िलाफ़ जुमे ऐं आचर ते सॼे मुल्क में मुज़ाहिरा थींदा। असां रुगो डंडो ॾेखारियो आहे, असांखे चिड़ न ॾियारियो। मौलाना फज़लुर रहमान चयो त कश्मीर फ़रोश हुकुमरान हाणे फ़लस्तीन खे विकिरो करणु चाहिनि था। असां सौदो करणु न ॾींदासीं। हुकूमत जूं नाजाइज़ आलमी एजेंडाऊं मढ़णु न ॾींदासीं। इंतज़ामिया जी रुकावटुनि बावजूद PDM मुल्तान में पावर शो करण में कामयाब। घंटा घर चौक जलसेगाह में तब्दील। जलसे खे ख़िताब कंदे शहीद राणी बेनज़ीर जी न्याणी आसिफ़ा भुट्टो ज़रदारी चयो त आवाम फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त सिलेक्टेड खे हाणे वञिणो पवंदो। ज़ुल्फ़कार भुट्टो पीपल्स पार्टी जो बुनियादु जमहूरी ऐं फलाही रियासत लाइ रखियो हो जंहिं मक़सद तां कॾहिं बि पोइ ते न हटंदासीं। आसिफ़ा भुट्टो अवाम खे अपील कई त MRD जीअं PDM जी तहरीक में बिलावल भुट्टो जो साथ ॾियो। असांजे भाइरनि खे गिरफ़्तार कयो वियो त पीपल्स पार्टी जी हर औरत पंहिंजी गिरफ़्तारी ॾियण ऐं जिदोजहद लाइ तयारु आहे। एक अच्छी बात है वो शहबाज शरीफ ने की है कि वो डायलॉग चाहते हैं, डायलॉग होने चाहिए और फजलुर रहमान साहब काफ़ी आगे जा रहे हैं। मैं फजलुर रहमान साहब से यही गुजारिश करूंगा कि बंद गली में मत दाखिल हों। पाकिस्तान में जब सियासत बंद गली में दाखिल हो जाती है फिर हादसात जन्म लेते हैं। जब हादसात जन्म लेते हैं तो कोई कुछ नहीं कह सकता कि नतीजा कैसे क्या निकलेगा। एंड एक्सीडेंट हैपन्स व्हेन ड्राइवर ड्राइव फुलिशली। अगर सियासी ड्राइवर गलत ड्राइविंग करेंगे तो सियासी हादसात के इम्कानात हैं। और अगर आप समझते हैं कि जलसों से इमरान खान जा रहा तो कहीं नहीं जा रहा। सुठी ॻाल्हि आहे त शहबाज शरीफ़ डायलॉग चाहे थो। मौलाना फज़लुर रहमान घणो अॻिते वञी रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त सियासी ड्राइवर ग़लति ड्राइविंग कनि त हादसा जनम वठंदा आहिनि। फज़लुर रहमान खे सलाह ॾींदुसि त बंदि घिटी में न वञे, ॿी सूरत में हादसा थी सघनि था। ऑपोज़िशन जे जलसनि सां इमरान ख़ान केॾांहुं बि न वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान नैब ऐं NRO खां सवाइ ॿियनि समूरनि मामलनि ते ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त पाकिस्तान खे सरहदुनि मां को बि ख़तरो न आहे। आलमी साज़िश तहत मुल्क खे अंदरूनी डफेड़ जो शिकार कयो पियो वञे। माज़ी में हुकूमत खे निच बि ईंदी हुई त इदारा चवंदा हुआ त ज़ुकाम थियो आहे। अॼु हुकूमत कैंसर सटियल आहे पर इदारा चवनि था त मामूली बुखार आहे। नवाज़ लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त नैब इमरान न्याज़ी जी फरमाइश ते जेके केस ठाहिया उहे मज़ाक़ बणिजी विया आहिनि। एहतसाब जे नाले ते लतीफ़ा ठाहिया वञनि था। सिक्योरिटी इदारनि खे चऊं था त हुकूमत जो हथियार न बणिजनि।
सिक्योरिटी इदारनि खे सियासतदाननि पोयां लॻायो वेंदो त दहशतगर्दनि खे छूट मिली वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त ओपोज़िशन जे जलसनि सां सिलेक्टर्स ऐं सिलेक्टेड खे ख़ौफ़ वठी वियो आहे। अवाम खे तकलीफ़ुनि जा ज़िम्मेवार बि उहे ॿई आहिनि। अवाम जो इदारनि मथां एतमाद खॼी वियो आहे। इदारा पंहिंजी आइनी हदुनि में रही कमु कंदा ऐं ॿियनि इदारनि जे कमनि में मुदाख़लत बंदि थींदी त मुल्क तरक़ी कंदो। PTM जा बेरोज़गार ऐं मफ़ाद परस्त सियासतदान इक़्तिदार जी हवस में अंधा थी विया। हाणे अवाम जी ज़िंदगियुनि खे बि ख़तरे में विझण खां नथा कीबाइनि। पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़ अमान चयो आहे त PTM मुल्क अंदरि कोरोना पकड़ण लाइ दोस्तानो माहौल मुहैया करे रही आहे। सिंध मां काफ़िलनि जूं गाॾियूं भरे पंजाब आंदियूं पियूं वञनि। मुल्तान में कानून जी भञकड़ी कंदड़नि खे इंसाफ़ जे कटहरे ते आंदो वेंदो। अॻूणो वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह जमाली हयात आहे ऐं हू वेंटिलेटर ते आहे। सदर आरिफ अलवी ग़लति ॼाण तहत संदसि फ़ौतगी वारो ट्वीट हटाए छॾियो ऐं चयो त मीर ज़फ़रुल्लाह जमाली जे ख़ानदान सां मुआज़रत कयां थो। अल्लाह ताला मीर ज़फ़रुल्लाह जमाली खे जल्द सिहतयाब करे। मीर ज़फ़रुल्लाह जमाली रावलपिंडी जी अस्पताल में दाख़िल आहे। जामशोरो जी सियासत में नओं मोड़ मलिक ख़ानदान सां ताल्लुक़ रखंदड़ PTI अॻवान मलिक नादिर ख़ान ऐं मलिक पहाड़ ख़ान सरदार PP MPA सरदार मलिक असद सिकंदर सां इख़्तिलाफ़ ख़त्म करे छॾिया। बलूचिस्तान सां ताल्लुक़ रखंदड़ सरदार मोहम्मद साले भूतानी जी ज़ाती कोशिशुनि सां ॿिन्ही ख़ानदाननि में ठाह थी वियो। सियासी ऐं राजोनी इख़्तिलाफ़ुनि बाद मलिक नादिर ख़ान ऐं मलिक पहाड़ ख़ान मलिक असद खां नाराज़ थी PTI में शमूलियत इख्तियार कई हुई। सखर जी एहतसाब अदालत आमदनी खां वधीक असासन वारे केस में ख़ुर्शीद शाह सूबाई वज़ीर अवेस कादिर शाह समेत 18 ॼणनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। PP MNA ख़ुर्शीद शाह समेत ॿियनि जवाबदारनि पारां ॾोह मञण खां इनकार। अदालत 11 डिसंबर ते शाहिदनि खे तलब करे वरितो। 1 अरब 23 करोड़ जे असासन वारे रेफरेंस में ख़ुर्शीद शाह 14 महीननि खां गिरफ़्तार आहे। सेनेट जे डिप्टी चेयरमैन सलीम मानवीवाला जी नैब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल सां मुलाक़ात। सलीम मानवीवाला नैब जे रेफरेंसिस ऐं इल्ज़ामनि बाबति ख़दशनि जो इज़हार कयो। नैब चेयरमैन तरफ़ां सलीम मानवीवाला जा ख़दशा ख़त्म करण जी ख़ातिरी। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सलीम मानवीवाला चयो आहे त नैब धमकियूं ॾेई माण्हुनि खे प्ली बागिन ते मजबूर करे रहियो आहे। नैब ख़िलाफ़ जिदोजहद जारी रहंदी। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी ते 1 साल खां पोइ आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे केस में फ़र्द जुर्म लागू। कराची जी एहतसाब अदालत आगा सिराज दुरानी जी घरवारी ऐं 3 धीअरनि ते बि फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां ॾोह मञण खां इनकार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते शाहिदनि खे तलब करे वरितो। अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे स्पीकर आगा सिराज दुरानी चयो त पीपल्स पार्टी जी क़यादत बि केसिस खे मुंहुं ॾेई रही आहे। असां बि मुंहुं ॾींदा रहंदासीं। वक़्त ते ख़बर पइजी वेंदी त केरु सही ऐं केरु ग़लति आहे। खैरपुर में गुज़िरियल ॾींहुं आपघात सबबि फ़ौत ॼाणायल नींगरी जे पीउ ते खेसि ज़्यादती जी कोशिश दौरान क़त्ल करण जो इल्ज़ाम। पुलिस जवाबदार कुड़ल गोपांग खे गिरफ़्तार करे वरितो। नींगरी जी माउ साहिब खातूं इल्ज़ाम हयो आहे त गुज़िरियल ॾींहुं संदसि मुड़ुसु नशे में धुत थी मासूम न्याणी सां ज़्यादती जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते खेसि घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो। काफ़ी सख्त कह सकते हैं आप, ये एक टेस्ट था मेरे लिए, और सिर्फ मेरे लिए नहीं, जो मेरे दोस्त भी थे उनके लिए बहुत ज़्यादा। पूरी ज़िंदगी तक हम ये याद रखेंगे। 4 तो पकड़े गए हैं, अब इंशाल्लाह बस एक ही बाकी है, वो भी जल्दी बस पकड़ा जाएगा। नहीं, कॉम्प्रोमाइज़ का तो मेरे ख्याल से उनके पास ऑप्शन भी नहीं है और उन्होंने किया भी मुझे। अभी तो हमने फ़ंड रेज़ किए हुए हैं, अल्लाह का शुक्र है, बहुत बहुत शुक्रगुज़ार हूँ मैं कि लोगों ने हर जगह से हर तरह से मतलब हेल्प करने की कोशिश की है। अगर मेरी ट्रीटमेंट हो जाती है और सब कुछ सही हो जाता है तो फिर कोई बात नहीं, बस फिर। कराची में दुआ मंगी जे अगवा वारे वाक़े के 1 साल गुज़रण बावजूद केस जो मास्टरमाइंड पुलिस की पकड़ में न आयो। वाक़े में ज़ख़्मी थियल दुआ मंगी जो दोस्त हारिस सुमरो माज़ूर बणियल।
सरकार ऐं सरहदी वारनि खे पर डे मां इलाज लाइ सहायता जी अपील। हारिस सूमरो चयो आहे त इलाज लाइ फंड्स गॾु करण वारी मुहिम में खेनि बहितर मोट मिली आहे। पर डे में इलाज दौरान घटि में घटि $40,000 ख़र्चु ईंदो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे हारिस सूमरो चयो त अगवा वाक़े जो मास्टर माइंड गिरफ़्तार थियणु घुरिजे। मामले ते सौदेबाज़ी करण जो सवाल ई पैदा नथो थिए। आऊं ऐं दुआ अगवा वारो वाक़ियो सॼी ज़िंदगी न विसारे सघंदासीं। खुदारा घर न रहियो बेघर थी मासूम ॿारनि समेत केॾां वेंदासीं। लाड़काणे में केनालनि जे कपरनि ते वेठल रहवासियुनि जो घर ख़ाली करण लाइ नोटिस मिलण बाद पाक किताब खणी एहतजाज। मुज़ाहिरीन में औरतुनि ऐं मासूम ॿारनि जो बि वॾो अंग शरीक। घर ड्राइण वारा नोटिस वापसि वठण जो मुतालबो। मुखे मारो भली रत हारो भली मां मरी थो सघां सिंध मरणी न। ओ सिंध मुंहिंजी जिंदवा सिंध में मुंहिंजो साहवा सिंधी माण्हू सोना ज़ोर पखियुनि में ॼण आहिनि मोर। सिंधी टोपी अजरक वारा प्यारा प्यारा सुहन सदा पया सिंध में। हर सिंधी जो हूंदो इहो अरमानवा वो सिंध जा सिपाही वो सिंध पई सही सूर अचो सिंध बचायूं। वो भली सूलियत पवे चहणो मुझी सिंधड़ी तब मोहना मोड़ी दुस्मा। सिंध जो थावे न सिंध में रहले था सिंध में साओ को न सहले था। तुझे हवाले हिफाजत यार तुझे हवाले हिफाजत यार सिंध का दुश्मन धार रख जा वाला सानी या मकानी सिंध का बेड़ा पार रख जा। ऐं टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण जो तयारियूं जारी। 6 डिसंबर ते क़ौमी काज मल्हाइण लाइ जागृता तक़रीबुनि दौरान गीतनि ऐं रक़्स सां सिंध अमड़ खे भेटा पेश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कराची सिंध आहे जे सिरे हेठि एकता जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे अज़म जो इज़हार। जेको ॾियारो आहे ईद जीअं मल्हाईंदा आहियूं हूअं असांजूं ॿ ईदूं हूंदियूं आहिनि पर सकाफ़ती जॾहिं खां ई ऐलान थियो आहे ॾियारे जो तॾहिं खां असांजूं 3 ईदूं थी वियूं आहिनि। सो ॾाढे पुरजोश नमूने सां मल्हाईंदा आहियूं। नवां नवां कपिड़ा वठंदा आहियूं अजरकूं टोपियूं। वाकई ही जेको ॾींहुं आहे 6 डिसंबर कंहिं ईद खां घटि कोन्हे। असां दोस्तनि असां पंहिंजे घर जे भातियुनि भरपूर तयारी कई आहे जेको सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।